ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 21/12/2022 31/12/2002। अॼु मिठा मिठा बाप दादा मीठी मीठी बात असां शिव जयंती जो त्योहार ॾाढी धूमधाम सां मल्हाइणो खपे। ये तव्हांजे लाइ ॾाढी वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे। सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो। प्रश्न: कहिड़ा ॿार पंहिंजो ॾाढो नुक़सान कंदा आहिनि, खातो कॾहिं पवंदो आहे? उत्तर: जो ॿार हलदे हलदे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि उहो पंहिंजो ॾाढो वॾो नुक़सान कंदा आहिनि। बाबा रोज़ एतिरा हीरा रतन ॾींदा आहिनि, गुड़िया पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि। अगरि कोई रेगुलर न ॿुधंदो आहे त घाटो पइजी वेंदो आहे, नापास थी वेंदा आहिनि। स्वर्ग जी ऊंची बादशाही गवाए ॾींदा आहिनि, पद भ्रष्ट थी वेंदो आहे। गीता: राति जी राही थकिजो न। ओम शांति। राति ऐं ॾींहुं मनुष्य जे लाइ आहे, शिव बाबा जे लाइ राति ॾींहुं न हूंदो आहे। इहे तव्हां ॿारनि जे लाइ आहे, मनुष्य जे लाइ आहे। ब्रह्मा जी राति, ब्रह्मा जो ॾींहुं ॻायल आहे। शिव जो ॾींहुं, शिव जी राति ईअं कॾहिं न चईंदासीं। सिर्फ़ हिकु ब्रह्मा बि न चईंदासीं, हिक जी राति न हूंदी आहे, ॻायल आहे ब्रह्मणनि जी राति। तव्हां ॼाणदा आहियो हाणे भक्ति मार्ग जो अंत आहे, साथ साथ घोर अंधियारे जो बि अंत आहे। हाणे भक्ति मार्ग जो अंत आहे, घोर अंधियारे जो बि अंत आहे। बाप चईंदो आहे मां ईंदो ई तॾहिं आहियां जॾहिं ब्रह्मा जी राति हूंदी आहे। तव्हां हाणे सवेरे जे लाइ हलण लॻी विया आहियो। जॾहिं तव्हां ब्रह्मा जी संतान अची करे ठहींदव तॾहिं तव्हांखे ब्रह्मण चईंदासीं। हुनमें बि जॾहिं तव्हां पवित्र रहण शुरू कंदव। ब्रह्मणनि जी राति पूरी थी पोइ देवताउनि जो ॾींहुं शुरू थींदो। ब्रह्मण अची करे देवता ठहींदा आहिनि। हिन यज्ञ सां ॾाढी वॾी बदली थींदी आहे। बदली थी थिए, पुराणी दुनिया बदली करे नई थी थिए। कलयुग आहे पुराणो युग, सतयुग आहे नयो युग, पोइ त्रेता 25% पुराणो, पोइ द्वापर 50% पुराणो। युग जो नाम ई बदलंदो रहंदो आहे। कलयुग खे हाणे पुराणी दुनिया चईंदासीं। ईश्वर चइबो आहे बाप खे, जो ईश्वर राज्य स्थापन कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प संगम युग ते ईंदो आहे। टाइम त लॻंदो आहे न, ईअं त हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे, परंतु विक्रम विनाश थियण में समय लॻंदो आहे। छो जी अधु कल्प जे पाप सिर ते आहिनि। बाबा त चाहे हिकु सेकेंड में सभी आत्माउनि खे स्वच्छ करे सघंदा आहिनि, शुद्ध करे सघंदा आहिनि, तो प्रधान ठाहे सघंदा आहिनि। लेकिन राजे बि त स्थापना थी थिए न। बाबा असांखे पुरुषार्थ कराईंदा, पोइ जो जेतिरो पुरुषार्थ करे ओतिरो पद पाईंदो। बाप स्वर्ग रचंदो आहे त तव्हां ॿार बि स्वर्ग जा मालिक थींदा आहियो न, परंतु सिर ते जो पापनि जो बोझो आहे उन्हनि खे उतारण में टाइम लॻंदो आहे, योग लॻाइणो पवंदो आहे। पंहिंजी खे आत्मा ज़रूर सम्झणो आहे। अॻियां जॾहिं बाबा चईंदा हुयासीं त जिस्मानी बाप यादि ईंदो हुयो। हाणे बाबा चइण सां बुद्धि मथे हली वेंदी आहे। दुनिया में ॿियो कंहिंजी बुद्धि में ईअं न हूंदो कि असां आत्मा रूहानी बाप जी संतान आहियूं। असांजो बाप टीचर गुरु टे ई रूहानी आहिनि। यादि बि उन्हनि खे कबो आहे न। इहा आहे पुराणो शरीर, इनखे छा श्रृंगारणो, परंतु अंदर में सम्झंदा आहिनि हाणे असां वनवा में आहियूं। ससुरघर नई दुनिया में वञण वारा आहियूं। पिछाड़ी में कुझु बि न रहंदो। पोइ असां वञी करे विश्व जा मालिक थींदासीं। हिन समय जी दुनिया जीअं वनवा में आहे, हिन में रखियो ई छा आहे, कुझु बि न। जॾहिं ससुरघर हुयो त हीरे जवाहरातनि जा महल हुया असां वटि, माल ठाठ हुयो। हाणे पोइ पीअर घर खां ससुरघर वञणो आहे। हाणे तव्हां कंहिंजे पास आया आहियो, कंहिं वटि आया आहियो? चईंदासीं बाप दादा वटि। बाप दादा में प्रवेश कयो आहे न। दादा त आहे ई हितां जे रहवासी, त बाप दादा ॿई कंबाइन थी विया। परम पिता परमात्मा पतित पावन, हुननि जी आत्मा अगरि कृष्ण में हुजे, वो ज्ञान ॿुधाए त श्री कृष्ण के बाप दादा चईंदासीं, परंतु श्री कृष्ण के बाप दादा चइण शोभदो न।
ब्रह्मा ही प्रजापिता ब्रह्मा ॻायल आहे न। बाप सम्झाइनि था ये 5000 वर्ष चक्कर आहे। तव्हां ॿार प्रदर्शनी जॾहिं ॾेखारींदा आहियो त हुनमें इहो बि लिखो कि अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भी असां हीअ प्रदर्शनी ॾेखारी हुई। सम्झाइबो आहे कि बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरितो कीअं मिले थो। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों मौफ़िक वरी खां असां त्रिमूर्ति शिव जयंती मल्हायूं था। इहा अक्षर जरूर विझणा खपनि। ये बाबा डायरेक्शन था ॾियनि, हुन ते हलणो आहे। शिव जयंती जी तयारी करणी आहे। नई नई ॻाल्हि ॾिसी बाबा वंडर खाईंदा आहिनि। सुठो भपको करणो खपे। असां त्रिमूर्ति शिव जयंती मल्हाईंदा आहियूं, छुट्टी कंदा आहियूं। शिव जयंती जी छुट्टी ऑफिशियल आहे न। कोई कंदा आहिनि कोई न कंदा आहिनि। तव्हांजो इहो ॾाढो वॾो ॾींहुं आहे। जीअं क्रिश्चन माण्हुनि जो क्रिसमस मल्हाईंदा आहिनि, ॾाढी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे इहा ख़ुशी मल्हाइणी खपे। सभिनि खे ॿुधाइणो आहे कि असां बेहद जे बाप खां वरितो था वठूं। जो ॼाणदा आहिनि उहे ई ख़ुशी मल्हाईंदा। सेंटर्स में आपस में मिलंदा आहिनि। हिते त सभु न अची सघनि। असां मल्हाईंदा आहियूं जनमदिन। शिव बाबा जो मृत्यु त थी न सघे। जे शिव बाबा आया आहिनि उहे ई हली वेंदा। ज्ञान पूरो थी वेंदो, लड़ाई शुरू थी वेंदी। बस इन्हनि खे पंहिंजो शरीर त आहे न। तव्हां ॿारनि खे पंहिंजी खे आत्मा सम्झी पूरो देही अभिमानी थियणो। हिनमें मेहनत लॻंदी आहे। सत्युग में त आत्म अभिमानी आहियो। हुते अकाले मृत्यु न थींदी आहे। हिते वेठे वेठे काल खाई वेंदो आहे। हार्ट फेल थी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि ईश्वर जी भावी, परंतु ईश्वर जी भावी न, तव्हां चवंदा ड्रामा जी भावी। ड्रामा में हिननि जो पार्ट ई अहिड़ो हुयो। हाणे त आहे ई आयरन एज, नई दुनिया गोल्डन एज हुई। सत्युग में सत्युग जा महल केतिरा हीरनि सां सजल हूंदा न। अखी 4 धन हूंदो, परंतु हुननि जो पूरो वृत्तांत न आहे। कुझु अर्थक्वेक आदि थींदो आहे त टुटी फुटी पवंदा आहिनि, हेठि हली वेंदा आहिनि। त हिन ॻाल्हियुनि खे बुद्धि सां कम में लाइणो। ये खानो, ये रोटी आहे बुद्धि जे लाइ। ये खाना आहे, ये खाना बुद्धि जे लाइ आहे। त रोटी आहे, तव्हांजी बुद्धि मथे हली वई। ये तव्हांजी बुद्धि मथे हली वई आहे। रचता खे ॼाण सां रचना खे बि ॼाणंदा आहिनि। सॼी सृष्टि जो राज असांजी बुद्धि में आहे। ड्रामा में ऊंचे ते ऊंचो भॻवान, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर। असां हिन टिनी जी ऑक्यूपेशन खे ॿुधाए सघंदा आहियूं। छा पाठ आहे। जगदम्बा जो केतिरो वॾो मेलो लॻंदो आहे। जगदम्बा जगत पिता जो आपस में छा संबंध आहे, ये कोई न ॼाणदा आहिनि। शुद्ध ये गुप्त ॻाल्हियूं आहिनि न। मां त हिते वेठी आहे, उहा बि एडॉप्टेड हुई, इन करे चित्र हुन जा ठहिया आहिनि। उन्हनि खे जगदम्बा चइबो आहे। ब्रह्मा जी बेटी सरस्वती। भल मां जो टाइटल ॾिनो आहे, परंतु हुई त बेटी न। सही कंदी हुई ब्रह्मा कुमारी सरस्वती। तव्हां उन्हनि खे मम्मा चईंदा आहियो। ब्रह्मा खे मां चइणु शोभदो न आहे। इहे सम्झण ऐं सम्झाइण जी ॾाढी रिफाइंड बुद्धि खपे। इहे सम्झण ऐं सम्झाइण जे लाइ बि ॾाढी सुठी बुद्धि खपे। इहे गुह्य ॻाल्हियूं आहिनि। तव्हां कंहिंजी बि मंदिर में वेंदा त झटि हुनजो ऑक्यूपेशन ॼाणे वेंदा आहियो। हाणे ॿुधाए सघंदा आहियो न। गुरु नानक जे मंदिर में वेंदा त झटि ॿुधाए ॾींदो कि उहो पोइ कॾहिं ईंदा। हुननि ॻाल्हियुनि खे, हुननि माण्हुनि खे त कुझु पतो न आहे। छो जी कल्प जी आयु लंबी लॻाए छॾी अथनि। तव्हां वर्णन करे सघंदा आहियो। बाप चईंदो आहे ॾिसो मां तव्हांखे कीअं पढ़ाया थो, ईंदो कीअं आहियां। श्री कृष्ण जी सां ॻाल्हाए, गीता जो पाठ कंदा रहंदा आहिनि। कोई 18 अध्याय यादि कंदा आहिनि त हुननि जी केतिरी महिमा थींदी आहे। हिकु श्लोक ॿुधाईंदा त चईंदा वाह वाह, इन्हनि जहिड़ो महात्मा त कोई आहे न। अॼुकल्ह त रिद्धि सिद्धि बि ॾाढी थी वई आहे। जादू जो खेल ॾाढो ॾेखारींदा आहिनि। दुनिया में ठगी ॾाढी थी वई आहे। बाप तव्हांखे केतिरो सहज सम्झाए थो, परंतु पढ़ण वारनि ते मदार आहे। टीचर त हिकिड़े पढ़ाईंदो न सभिनि खे। कोई न पढ़ंदो त नापास थी वेंदो। के बि थियणो आहे।
स्वदेश जी राजधानी स्थापना जी थी न, राजधानी में सब प्रकार जा माण्हू खपनि था। ये तव्हांजो ज्ञान स्नान आहे। तव्हां ये ज्ञान स्नान करे ज्ञान जो गोतो लगाए परिस्तान जी परियूं था ठहो, अर्थात स्वर्ग जा मालिक था ठहो। रात ॾींहं जो फर्क़ु आहे न, हुते तत्व बि सुतो प्रदान थियण सां शरीर बि एक्यूरेट थींदो, नेचुरल ब्यूटी रहंदी आहे। उहा आहे ईश्वरी स्थापना कई हुई भूमि। हाणे त आसुरी भूमि आहे। स्वर्ग ऐं नर्क में ॾाढो फर्क़ु हूंदो आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में ड्रामा जे आदि मध्य अंत जो राज वेठो आहे, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाप थे तो सुठी रीति पुरुषार्थ करो। ॿार नए नए स्थान ते चक्कर लगाइण वेंदा आहिनि। अगरि सुठी माताएं आदि आहिनि त सर्विस खे जमाइणो पए। अगरि सम्झो था नई नई जगह किथे वञो था, ॾाढा सारा बाबा जा ॿार ज्ञान ॿुधण में इंट्रस्ट आहिनि त उन्हनि उते सेंटर जमाइणो पए। सेंटर ते अगरि कोई न ईंदो आहे त पंहिंजो नुक़सान कंदा आहिनि। कोई पढ़ण जे लाइ न ईंदो आहे त हुनखे पोइ लिखणो खपे। तव्हां पढ़ंदा न आहियो, हिन सां तव्हांखे ॾाढो घाटो पइजी वेंदो। रोज़ रोज़ ॾाढी गुइया पॉइंट्स निकिरंदियूं आहिनि। इहे हीरा रतन आहिनि। तव्हां पढ़ंदा न त नापास थी वेंदा। एतिरी ऊची स्वर्ग जी बादशाही गवाए ॾींदो। मुरली त रोज़ ॿुधणी खपे। ईअं अहिड़े बाप खे छॾे ॾिनो त यादि रखिजो, नापास थी वेंदा पोइ ॾाढो रोइणो पवंदो, खून जा आंसू बहाइणा पवंदा। पढ़ाई त कॾहिं बि न छॾणी खपे। बाबा रजिस्टर ॾिसंदा आहिनि केतिरा रेगुलर ईंदा आहिनि। न अचण वारनि खे पोइ सावधान करणो खपे। श्रीमत चईंदी आहे पढ़ंदा न त पद भ्रष्ट थी वेंदो, ॾाढो घाटो पइजी वेंदो। ईअं लिखा पढ़ी करो तॾहिं त स्कूल की सुठी रीति उठाए सघंदा आहियो न। हीअं न कोई न अचे त छॾे ॾियो। टीचर खे ओनो रहंदो आहे कि असांजो स्टूडेंट जास्ती न पास थींदा त बेइज्जती थी वेंदी। बाबा लिखंदा बि आहिनि तव्हांजी सेंटर ते सर्विस घटि हलंदी आहे, शायदि तव्हां सुम्हंदा रहो, सॼो ॾींहुं सुम्हंदा आहियो। अच्छा, मीठी मीठी सिखल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार इन पुराणे शरीर जो श्रृंगार न करणो आहे। वनवाह में रही नए घर में हलण जी तैयारी करणी आहे। तो आहे ज्ञान स्नान रोज करणो, कॾहिं बि पढ़ाई मिस न करणी आहे। वरदाना महानता सां गॾु गॾु निर्माणता की धारण करे सर्व जो मान प्राप्त करण वारा सुखदाई ठहनि। मानता जी निशानी आहे निर्माणता। जेतिरो जेतिरो महान ओतिरो ओतिरो निर्मांश जी सदा भरपूर आहे न। जीअं वृक्ष जेतिरो भरपूर हूंदो आहे न ओतिरो झुकल हूंदो आहे, त निर्माणता ई सेवा कंदी आहे। ऐं जो निर्माण रहंदो आहे उहो सर्व द्वारा उन्हनि खे मान प्राप्त थींदो आहे। जो अभिमान में रहंदा आहिनि न उन्हनि खे कोई मान न ॾींदा आहिनि, उन्हनि सां सभु दूर भॼंदा आहिनि। त निर्वाण जो निर्माण आहिनि उहो सुखदाई हूंदा, उन्हनि सां सभी सुख जी अनुभूति कंदा। हाणे सभी उन्हनि जे समीप अचण चाहींदा। स्लोगन आहे उदासी खे तलाक ॾियण लाइ ख़ुशियूं जो खजानो सदा पाण वटि रखो। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य गीत आहे नैन इनकी राह दिखायो प्रभु। हाणे ये जो मनुष्य गीत ॻाईंदा आहिनि नैन इनकी राह दिखायो, गोया राह दिखाइण वारो हिकु परमात्मा ठहियो। तॾहिं त परमात्मा खे सॾु कंदा आहिनि ऐं जंहिं समय चईंदा आहिनि प्रभु राह ॿुधायो त ज़रूर मनुष्य खे राह ॾेखारण लाइ ख़ुदि परमात्मा खे निराकार रूप सां साकार में अचणो पए। तॾहिं त स्थूल में राह ॾेखारींदो न, अचण बिगड़ राह त ॿुधाए न सघंदो। हाणे मनुष्य त मुंझल आहे, हुन मुंहिंजे उहे खे राह खपे। इन करे परमात्मा खे चईंदा आहिनि नैन हिन खे राह ॾेखायो प्रभु। इन्हनि खे पोइ खिवैया बि चईंदा आहिनि। त हुन पार अथवा इन पंज तत्वनि जी जो ठहियल जी सृष्टि आहे, इन खां पार हुन पार अर्थात पंज तत्व खां पार जो छठो महतत्व आहे
अखंड ज्योति महतत्व हुनमें वठी हलो। त परमात्मा भी जॾहिं हुन पार खां हिन पार अचे तॾहिं त वठी हलंदो न। त परमात्मा खे बि पंहिंजी धाम सां हिते अचिणो पए, तॾहिं त परमात्मा खे खेवैया बि चईंदा आहियूं। उहो ई असांजी बोट आत्मा रूपी नाव खे पार वठी हलंदो आहे। हाणे जो परमात्मा सां गॾु योग रखंदा आहिनि उन्हनि खे साथ वठी वञण लाइ आयो आहे। बाबा सभिनि खे साथ वठी हलंदो, लेकिन जो उन्हनि खे हाणे यादि थो करे उन्हनि खे गॾु गॾु पाण सां गॾु वठी हलंदो, बाक़ी पुठियां पुठियां ईंदा। बाक़ी त जो बची वेंदा उहो धर्मराज जी सजायूं खाई करे पोइ मुक्त थींदा। ॿियो आहे काटन जी दुनिया में खां वठी हलो फूलनि जी छांव में। हाणे इहो बुलावो सिर्फ़ परमात्मा जे लाइ करे सघंदा आहियूं। जॾहिं मनुष्य अति दुखी थी वेंदा आहिनि त परमात्मा खे यादि कंदा आहिनि। परमात्मा हिन काटन जी दुनिया खां वठी हलो फूलनि जी छांव में। हिन सां सिद्धा की ज़रूर उहा बि कोई दुनिया आहे। हाणे इहे त सभी मनुष्य ॼाणंदा आहिनि कि हाणे जो संसार आहे उहो काटन सां भरियल आहे, जे कारण मनुष्य दुख ऐं अशांति खे प्राप्त कंदा आहिनि ऐं यादि पोइ फूलनि जी दुनिया खे कंदा आहिनि। त ज़रूर उहो बि कोई दुनिया हूंदी जंहिं दुनिया जो संस्कार आत्मा में भरजनि था। हाणे इहे त असां ॼाणंदा आहियूं कि दुख अशांति सभु कर्म बंधन जो हिसाब आहे। राजा खां वठी करे रंक ताईं हर हिकु मनुष्य मात्र हिन हिसाब में पूरो जकड़ल आहे। हिन करे परमात्मा त खुद चईंदो आहे कि हाणे जो संसार कलयुग आहे त उहो सॼो कर्म बंधन जो ठहियल आहे ऐं अॻियां जो संसार सतयुग आहे त उहो फूलनि जी दुनिया चईंदा आहिनि। हाणे उहो कर्म बंधन सां रही जीवन मुक्त देवी देवताउनि जो राज्य त हाणे आहे न। हाणे इहे जो असां जीवन मुक्ति चईंदा आहियूं त हिन जो मतिलबु इहो न कि असां कोई देह सां मुक्त थी वञूं। उन्हनि खे कोई देह जो भान न हुयो, मगर उहो देह में हूंदे बि दुख खे प्राप्त न कंदा हुया। गोया उते बि कर्म बंधन जो मालूम न हूंदो। उहो जीवन वठंदे जीवन छॾंदे आदि मध्य अंत सुख खे प्राप्त कंदा हुया। त जीवन मुक्ति जो मतिलबु आहे जीवन हूंदे कर्माती। हाणे सॼी दुनिया पंज विकारनि में पूरी जकड़ल आहे, मानो पंज विकारनि जो पूरो वास आहे, परंतु मनुष्य में एतिरी ताक़त न आहे जो हिन भूतनि खे जीते सघे। तॾहिं त परमात्मा खुद अची करे हिन पंज भूतनि सां छुड़ाए ऐं भविष्य प्रारब्ध देवी देवता पद प्राप्त कराईंदा आहिनि। अच्छा, ओम शांति।